न पाण शुरुआत करियूं तव्हां ॿिन्ही महिमाननि जी इजाज़त सां सोरा फ़क़ीर जी सदा सां। सचल साईं जा बोल आहिनि, छो त हीउ सिंध लिटरेचर फेस्टिवल बि हिकिड़ो इश्क आहे ऐं पोइ जंहिं हिन इश्क जो जाम पीतो आहे सा दिल त मस्तो मस्त आहे न। सो ही कलाम आहे जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम हक मौजूद सदा मौजूद। बिस्मिल्लाह।
सचल आप गुलाम वो सचल आप गुलाम मौला सचल आप गुलाम हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद मुझे दिल पीता इश्क का जाम मुझे दिल पीता इश्क का जाम मूसा दिल मजदूर अल्लाह मौला हक मौजूद सदा मौजूद मिठियूं ॻाल्हियूं जी मिठियूं ॻाल्हियूं में तव्हांखे भलीकार चवां थो सभिनी खे ऐं यकीनन सचल साईं जो तव्हांखे उन्हनि मज़ो ईंदो नाव ग़लति वठिजी वियो ऐं सोराव फ़क़ीर न पर असांजो साईं माजी फ़क़ीर हुनजा साथी हुआ आख़िरी सिट कमाल जी दर सायां दे संग सिपाही दर सायां दे संग सिपाही सचल ख़ास गुलाम जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुकाम वाह वाह असां कचहरी करियूं था ऐं नदीम साईं मंसूर साईं तव्हांखे घणो दोस्तनि भलीकार चयो आहे हिननि दोस्तनि खे बि असां रसीद तौर नालो ज़रूरु हिननि जो वठंदासीं पैगाम पढ़ंदासीं सुभाणे ॻाल्हि पई कईसीं त ही हिकिड़ो ख्वाब हो सिंध लिटरेचर फेस्टिवल तव्हां माशाल्लाह हुनजा इवेंट मैनेजर आहियो असीं त कोऑर्डिनेटर आहियूं ऐं मुंहिंजो दोस्त अली आकाश ऐं नसीर गोपान कुझु तफ़सीलात सर जीअं तव्हां हाणे ॿुधायो सॼे नाज़रीन खे इहो ख्वाब हुयो इहो ख्वाब ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ॾिठो ऐं अली आकाश ऐं ॿियनि दोस्तनि नसीर ऐं वरी तव्हां हिकिड़ी टीम ठाही ऐं हिकिड़ो लीड कयो हीअ एक्टिविटी ॾाढी हेल्दी एक्टिविटी आहे तव्हांखे जाते पूरी सिंध गॾिबी तक़रीबन एक्सपेक्टेड आहे 10 खां 12,000 क्राउड ऐं हिन एक्टिविटीअ सां कल्चरली सोशली मॉरली ऐं पॉलिटिकली इन्वायरमेंटली माण्हू ॾाढा नॉलेज उन मां वठंदा ऐं ॾाढा इम्पोर्टेंट जंहिंमें असांजा महिमान अचनि था जीअं साईं हुसैन हारून आहे जामी चांडो साहिबु आहे हमीद आखून साहिबु आहे हमीदा खोड़ो साहिबु आहे ऐं सिंध जी ॼाई मैडम आबदा साहिबु आहे जंहिंखे तव्हां असां सॼी टीम रखिया त पहिरियों दफ़ो एॾो वॾो इवेंट थो थिए जेकी सिंध जी ॼाई मैडम आबदा हुनजी इनाग्रेशन कंदी ऐं सॼी सिंध हुते गॾु ही केॾी हिकिड़ी मंसूर हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे माना हीअ असांजो ईअं सम्झो त हिकिड़े क़िस्म जो ईद आहे मेलो आहे असांजो जंहिंमें घणा सेशन घणा रखियल आहिनि तक़रीबन 40 सेशन 40 सेशन में असां वटि जेके गेस्ट आहिनि स्पीकर्स आहिनि उन्हनि जो तइदाद घणो आहे 122 122 बिल्कुलु मुख़्तलिफ़ असांजा स्पीकर्स ईंदा किताबनि जी रुनुमाई थींदी ऐं ॾिसो ही उहो मौक़ो आहे जंहिंमें कुझु सिखबो कुझु सेखारबो इहे सभु सेशन्स जेके आहिनि जेके असां फेसबुक ते रखिया आहिनि उहे ॾाढा काराइता ऐं ॾाढा यानी ईअं सम्झो त इंफॉर्मेटिव आहिनि उन खां अलावा ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि मां शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बि अचनि थियूं ऐं उनजी वॾे में वॾी यानी शिरकत आहे ज़ेबेस्ट असां सां तावन कयो आहे उहे पंहिंजो शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे उन्हनि दावत ॾिनी आहे असां उहे बि अचनि पिया सिंध मदरसो इस्लाम यूनिवर्सिटी कराची मां उन खां अलावा सिंध यूनिवर्सिटी मां कराची यूनिवर्सिटी मां शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां बिल्कुलु ऐं मेहरान ख़ुशी जी ॻाल्हि आहे इहे सभु शामिल हिते जेके बि सिंध जा जेके बि ॻोठ आहिनि कराची जा उन्हनि ताईं पाण अप्रोच कई आहे ऐं बल्कि साईं इस्लामाबाद खां कुझु दोस्त अचनि पिया सॼी सिंध जे कुंड कुर्छ मां दोस्त हिते गॾजनि पिया हिकिड़े लिहाज़ खां हिकिड़ो शानदार हिकिड़ो मिलण जो बि मौक़ो आहे बिल्कुलु सिखण जो मौक़ो आहे पंहिंजी शयुनि जी पज़ीराई करण जो मौक़ो आहे मां सम्झां थो त पहिरियों दफ़ो असां ख़ासि तौर ते म्यूज़िक वारे सेक्शन में जिते वॾा नाव आहिनि ऐं मां त दिली तरह थो रायतो आहियां अदी आबदा परवीन जो यकीन करियो मूं जॾहिं फ़ोन कयोमानि ऐं अर्ज़ु कयोमानि त हिन हेॾे सारे पंहिंजे अदबी इल्मी ऐं सकाफ़ती मेले जे लाइ उन्हनि हा कई ऐं उन्हनि जा लख अहसान आहिनि ऐं उन्हनि असां चाहियोसीं त एॾे वॾे बड़े सगीर जे
अलस्ती आवाज़ खां असीं पंहिंजे प्रोग्राम जो इफ़्तिताह करायूं। ऐं ॿिए नंबर ते वॾी ॻाल्हि इहा आहे त हीउ सॼो जेको सिंध लिटरेचर फेस्टिवल आहे इहो असां डेडिकेट करियूं पिया असांजे सिंध जे साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब जे नाम। सो इन लिहाज़ सां हर पासे खां ही हिकिड़ो यादगार हूंदो। असां ॾिसण वारनि खे बि असांखे वटि दावत ॾियूं था ऐं पंहिंजो दुआ लाइ बि इल्तिजा कंदासीं त तव्हांजी दुआऊं भरपूर पार्टिसिपेशन बि कनि, भरपूर पार्टिसिपेशन कनि। सो इंशाअल्लाह इहो सिलसिलो जारी रहंदो। ऐं हाणे पाण जीअं त ज़िक्र कयो आहे नदीम त मंसूर शाइर बि भलो आहे। बिल्कुलु सर, अॼु डायरी में कुझु खणी आयो आहे त पहिरीं हुन खां कुझु बिल्कुलु सर शाइरीअ जा रंग ॾिसूं था। ऐं हीअ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे मिठियूं ॻाल्हियूं में नौजवाननि खे वधि में वधि उन्हनि खे एनकरेज कयां, उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करियां ऐं उन ई तसलसल जी हिकिड़ी आहे ऐं वाइस पहुचाइजे बिल्कुलु ग्रास रूट लेवल ताईं। मंसूर जीअं त असांजी टीम जो त हिसो आहे ई आहे पर शाइर बि आहे। जी गज़ल थो ॿुधायां तव्हांखे। इरशाद। शक्लूं मकान बदिलियूं, वाह मंज़र ज़मान बदिलिया। वाह वाह शक्लूं मकान बदिलियूं, मंज़र ज़मान बदिलिया। कुझु बि रहियो न साॻियो, चेहरा जहान बदिलिया। वाह वाह शक्लूं मकान बदिलियूं, मंज़र ज़मान बदिलिया। कुझु बि रहियो न साॻियो, चेहरा जहान बदिलिया। वाह आॾीअ निगाह सां पे कैसे तमाश बीनी, आॾीअ निगाह सां पे कैसे तमाश बीनी। मोरख लिखियूं कथा, सच जा निशान बदिलिया। वाह हर दौर जी कहाणी, साॻी कथा पुराणी। किरदार मुंहं मटियाई, माण्हू महान बदिलिया। वाह समझो था हे किलिया, कदमनि ते नेठि किरंदी। वाह समझो था हे किलिया, कदमनि ते नेठि किरंदी। ज़ालिम खे मात ईंदी, जेकर ही जान बदिलिया। वाह रमंदी रहे थी उभते, हल्की हवा सां गॾिजी। रमंदी रहे थी उभते, हल्की हवा सां गॾिजी। रोलाक रमज़ आहे, मोहबत सिता न बदिलिया। कुझु बि रहियो न साॻियो, चेहरा जहान बदिलिया। शक्लूं मकान बदिलियूं, मंज़र ज़मान बदिलिया। वाह 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 ज़बरदस्त। ॿियो को गज़ल आहे? जी जी नज़म ॿुधाए। वाह वाह इश्क जेकर तूं समंदर थी पवीं, इश्क जेकर तूं समंदर थी पवीं। इश्क जेकर तूं समंदर थी पवीं, आउं तुंहिंजी मौज में तरंदो वतां। वाह इहो दोस्तनि खे अर्ज़ु आहे त थोरो ईको घटि रखनि, हिन में बल्कि ईको न रखो त बहितर थींदो। जी जेकर तूं समंदर थी पवीं, आउं तुंहिंजी मौज में तरंदो वतां। वाह हर लहर ते नाव तुंहिंजो ई लिखां, हर कपर ते नाव तुंहिंजे सां लॻां। हर सफ़र ते नाव तुंहिंजे सां वञा, हर नदीअ खे पाण में तो लय खणा। इश्क जेकर तूं समंदर थी पवीं, आउं तुंहिंजी मौज में तरंदो वतां। माशाअल्लाह। आउं उॾरी को ककर बणिजी वञा, वाह जो कुंवरो बदन बणिजी वञा। रंग जे हर रंग सां रलिजी वञा, वापसीअ जो माॻ ई भुलिजी वञा। इश्क जेकर तूं समंदर थी पवीं, आउं तुंहिंजी मौज में तरंदो वतां। रण ॾिसी मूंखे मथां मुरकी पवन, भिट चढ़ी बंबलनि चरिया छिरकी पवन। वंग सभु वारी संदा विखरी पवन, थर मंझां गूंदर सभई निकिरी वञनि। इश्क जेकर तूं समंदर थी पवीं, आउं तुंहिंजी मौज में तरंदो वतां। आउं तो में गणब थी लहंदुसि अची, आउं खारे छाण मां वहंदुसि अची। आउं तो में दाह थी रहंदुसि अची, तूं बि जेकर बाहि थी पवीं। इश्क जेकर तूं समंदर थी पवीं, आउं तुंहिंजी मौज में तरंदो वतां। ज़बरदस्त माशाअल्लाह माशाअल्लाह। इहो पंहिंजो किताब तुंहिंजो साहिड़ियो मजमूए जो साहिड़ो आहे, पर दोस्तनि जो इहो चवणु आहे त हुनमें थोरो सब्र कजे। अच्छा अच्छा थोड़ा पेर पुख्ता कजनि। माशाअल्लाह सुठी शायरी था करियो। शायदि किताब थिजे। तव्हांजो बाबा बि शाइर आहे? जी बिल्कुलु। छा इसमें ग्रामीण?
मुसाफ़िर जे नाले सां अॻु में लिखंदा हुआ अमीर हमज़ो मुसाफ़िर, अमीर हमज़ो मुसाफ़िर। हाणे वरी कुझु नौकिरी जी मसरूफ़ियतुनि में उहो न पिया लिखनि। अच्छा और अॼुकल्ह उहो राग विराग में कुझु वधीक इंट्रस्ट अच्छा आहे। ज़बरदस्त। ऐं हुननि में हिकिड़ी किटे जी हिकिड़ी जेका रिवायत ऐं विधी उम्मीद खैरपुरी जेके साईं जा उस्ताद हा, आहिनि, वॾो उम्मीद खैरपुरी उन रिवायत खे बिल्कुलु अञा वधीक अॻिते आंदो ऐं अख़बारुनि में घणे वक़्त ताईं उन्हनि किताब लिखिया, चासिका लिखिया। पढ़ियो छा आहे अमीर? मूं जोग्राफी में MSc कई आहे। मंसूर जोग्राफी में MSc कई जी आहे बिल्कुलु। ऐं तव्हां वॉलंटियरली रज़ाकाराना तौर ते सिंधी यूनिवर्सिटी में पढ़ाईंदा आहियो जोग्राफी डिपार्टमेंट? कॾहिं कॾहिं वेंदा आहियो? बिल्कुलु शाबाश अथव। माशाल्लाह, असांजी दुआ आहे त अल्लाह से तव्हांखे रोज़गार सतह बि नवाज़े। सो हिन लम्हे नदीम पंहिंजो मंसूर साईं असां सां कॉल ते हिकिड़ो कॉलर मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद वालेकुम अस्सलाम। जी, केरु असां सां साईं? आप सुभाष को दो है सुभाष साईं भलीकार चऊं था तव्हांखे। मेहरबानी करा मूंखे साईं ख़ुशि आहियो? गांव अल्हम्दुलिल्लाह भली भली करे आए हैं, भली भली करे आए हैं। जी जी, असां अॼु मिठियूं ॻाल्हियूं जे आस्थाने ते कचौड़ी कयूं था। हा, सुभाष पंहिंजे तरफ़ां भला कहिड़ी वंड थो करे? जी मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो सिंध लिटरेचर फेस्टिवल अचण वारो आहे। जी जी, उन सिलसिले में ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत मेड़ाको आहे जेको पाण रचाइण वारा आहियूं ऐं तव्हां दोस्तनि सभिनी इहो सोचियो आहे ऐं हिकिड़ो तारीख़ी मौक़ो आहे जी ऐं जंहिंमें सॼी सिंध जी गॾु थींदी। सिंध जा ॿोली जा माहिर ऐं तमामु घणा माण्हू शिरकत कंदा। शाह साईं में चयो आहे न त कंहिं इश्क खे शाबाश जीअं मोहबती मेड़िया। वाह 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 वाह। हा सिया लतीफ़ साईं जो इहो पूरो बैत ई आहे त कंवल पाड़ो पातार में भौर भिरे आकाश ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी राज़ित आंदी रास त इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेड़िया। वाह वाह वाह, जबरदस्त जबरदस्त। ॿियो छा पियो थिए अॼुकल्ह सुभाष? बसि ॿियो इहो ई लिखण पढ़ण सां पंहिंजो आहे रिश्तो त उहो हले थो। माशाअल्लाह माशाअल्लाह, जबरदस्त। वॾा कुर्ब यार तूं असां सां गॾु आहे ऐं इंशाअल्लाह वरी फेस्टिवल में मिलंदासीं पाण गॾिजी। कुर्ब कुर्ब, वॾी महिरबानी वॾी महिरबानी। सो हीअ असां सां गॾु हो सुभाष। उन खां अलावा पाण सां गॾु शाहनवाज़ रोंजो आहे, अदी रोज़ीना खुश्क ऐं टंडेजाम में भा अंबाराम डॉक्टर आहिनि ऐं असांजो मोहतरम दोस्त अल्ताफ़ जतोई बि असां सां गॾु आहे। ऐं सची ॻाल्हि आहे त सिंध लिटरेचर फेस्टिवल जे इन काफ़िले में साईं अल्ताफ़ जतोई जी बि इनपुट आहे, तमामु सहकार आहे। ऐं छा त फुड़ी फुड़ी तलाश, मिसाल जे तौर ते जेके मुशाइरा आहिनि ॿ ॾींहं मुशाइरो ऐं उनखे उनजा ऑर्गेनाइज़र अमर पीरज़ादो, अमीन भुट्टो ऐं मंज़ूर पंहिंजो इम्तियाज़ दानिश ऐं मसरूर पीरज़ादो, उहे बि महिनत कनि पिया हुन सां गॾु गॾु। ऐं उनखां अलावा असांखे साउंड्स ऑफ कोलाची जे एहसन बारी जा बि असां ते काफ़ी हुननि जी महिरबानी आहे। तक़रीबन म्यूज़िक जो सॼो जहान उन संभालियो आहे, उन्हनि खे डायरेक्शन आहे। यंग एनर्जेटिक माण्हू आहिनि, ॾाढो उनमें स्पिरिट आहे। ऐं कराची जो मशहूरु बल्कि सिंध ऐं पाकिस्तान जो मशहूरु ग्रुप आहे। बिल्कुलु द स्केचिस में से अचे पियो। तमामु बिल्कुलु। भला हाणे इन जी जेका नदीम इन जी ॿी तव्हांजी नज़र में जेका अहमियत आहे हिन सॼे फेस्टिवल जी, त ही कहिड़ा असर छॾींदो? साईं तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान में टेररिज़म, पॉवर्टी, गुरबत, अनएम्प्लॉयमेंट वधंदी पई वञे, माण्हुनि जो सॼो ध्यानु होॾे आहे। इहे जेके हेल्दी एक्टिविटीज़ आहिनि उहे थियनि ई न पियो। ऐं हीअ मुंहिंजे ख़्याल में सिंध में तमामु वॾे में वॾी एक्टिविटी आहे जेको वॾो इम्पैक्ट क्रिएट कंदी ऐं माण्हुनि खे मजबूर कंदी त लिटरेचर पढ़नि ऐं डेफिनेटली पंहिंजा ॿार पढ़नि, एजुकेशन ताईं रसाई थिए ऐं माण्हुनि खे डेफिनेटली हिकिड़ो इंस्पायरेशन, सोर्स ऑफ इंस्पायरेशन क्रिएट थींदो। ऐं हिते सभु गैदरिंग्स थींदियूं, इंटेलेक्चुअल जेके पूरे पाकिस्तान खां सिंध खां अचनि पिया, तमामु मशहूरु शाइर, राइटर सभु अचनि पिया, त उन्हनि सां मेल जोल ऐं जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ सोर्स ऑफ इंस्पायरेशन क्रिएट थींदो। बिल्कुलु। ऐं मुंहिंजे ख़्याल में त असांजे नौजवाननि खे पंहिंजे
सिंध जे लेजेंड जेके आहिनि राइटर्स आहिनि इंटेलेक्चुअल्स आहिनि उन्हनि सां मिलण जो मौक़ो थींदो, बिल्कुलु। इंटरेक्शन थींदो उन्हनि सां बिल्कुलु सर। सो हर लिहाज़ खां इहो सिलसिलो आहे ऐं असां सां कलाम तयारु आहे। अच्छा अली ज़ाहिद कॉल ते आहे। अस्सलाम वालेकुम अली ज़ाहिद, तव्हांखे भलीकार चऊं था मौजूद। वालेकुम सलाम, खुदा मौजूद, मेहरबानी हुसैन क़याम ठीक है। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान। जागो पिया न अञा? थोरो आवाज़ वधायो अली जो हेॾा मूं वटि आवाज़ अंदरि घटि थो अचे स्टूडियो में। जी अली ज़ाहिद। हा हाणे कुझु अचे पियो, तॾहिं त चयो न जागो पिया न। न न कुर्ब तव्हांजा ऐं फेस्टिवल थियण वञे पियो नहीं तव्हीं बि हिकिड़े सेशन में मॉडरेटर आहियो असां वटि साईं। अली ज़ाहिद कीअं थो फील करे हिन सॼे सिचुएशन खे? एक्साइटमेंट आहे, जॾहिं असां मूंखे सोचूं था ऐं सिंध लिटरेचर फेस्टिवल हिकिड़ो ख्वाब हुयो। हलो जी जी ॿुधां पिया। जेको अली आकाश ऐं उनजी सच जंहिंमें तव्हां बि आहे, ॿिया दोस्त बि नसीर बि आहे, इन्हनि इहो ख्वाब हिकिड़ो उन ख़्याल करे ॾेखारी आहे। जी आउं सम्झां थो त शहर में इन पाए जे इवेंट जी तमामु सख़्तु ज़रूरत हुई ऐं शायदि असां सालनि खां इन ते इंतज़ार करे रहिया हुआसीं। ऐं अॼु जॾहिं इहो ख्वाब क़ाबिल थियण थो वञे त असां जेके बि सिंधी माण्हू आहियूं या जेके सिंधी अदब सां रिलेटेड माण्हू आहियूं, उन्हनि वटि हिकु अजीब क़िस्म जी एक्साइटमेंट आहे अंदर में ऐं हिकिड़ो फ़ख्रु आहे महसूस थिए थो त माना असीं हिन शहर खे हमेशह माना असांजो सिंध जो हिसो रहियो आहे ऐं जेके माण्हू हुन शहर खे माना असां सां परे करण जी कोशिशि उन्हनि बाबति मूंखे जवाबु न असीं हिन शहर जी वात करण वारा वेठा आहियूं ऐं असीं वात करण वञूं पिया। तमामु वॾो इवेंट आहे ऐं सॼी सिंध मूंखे यकीन आहे त सॼी सिंध हिकु थी पवंदी हिन प्रोग्राम में। समझ हूंदो माण्हुनि जो ऐं हर शइ ॾिसण लाइ तव्हांजो इनशाअल्लाह। ज़बरदस्त इंशाअल्लाह ताला इहा ई असांजी उमेद आहे ऐं सची ॻाल्हि इहा आहे त ही विजदान जे प्लेटफॉर्म तां असां जेको रिथा कई आहे हेॾे सारे कार्य करण जी, सो इंशाअल्लाह ताला हर साल असां इन साॻे महीने में हिनखे जारी रखंदासीं। इहो अज़्म आहे असांजो ऐं तव्हां दोस्तनि जी मोहबतुनि तव्हांजे सहकार सां सभिनी सां बस किथे किथे हिन सॼे सफ़र में कुझु ॾुखायूं ॾायूं आहिनि पर बतौल उस्ताद बुखारी जे नदीम साईं मंसूर साईं तव्हां बि ॿुधो ऐं त लुॾंदे लमंदे सच जी ॿेड़ी पार उकारे विझंदी आहे, दुखंदे दुखंदे सर जी तीली ॿेला ॿारे विझंदी आहे, चवंदे चवंदे सनड़ी छेड़ी डूंगर ॾारे विझंदी आहे ऐं ढलंदे ढलंदे सितम जी सिज उभारे विझंदी आहे। जी 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 कराची में कराची जे शहर ते जी इंशाअल्लाह सिंधी लिटरेचर फेस्टिवल बिल्कुलु ऐं हूअं बि बतौल हसन दर्स जे त कराची तूं असांजो सिज आहीं ऐं असीं सूरजमुखी। हा सो इहे कुर्बत तव्हांजी शिरकत पर वेंदे वेंदे अगरि कासे ॿुधायो वञे सॼी शाइर त ई न अखिल न ॻणो न त पोइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त को शाइर वेही शाइर खां फरमाइश करे त शाइरी ॿुधाए। भले भले ॿुधायो त शाइरी थींदी आहे। वाह वाह। तेरी आंखों के सागर में समंदर डूब जाते हैं, तेरी आंखों के सागर में समुंदर डूब जाते हैं, उतरते हैं तेरे अंदर तो अंदर डूब जाते हैं। वाह जो चाहिए वो हवा जी शेर बना ले खुद को क्या से क्या मगर तकदीर जालिम है,
बना ले खुद को क्या से क्या मगर तकदीर जालिम है। वाह मुकद्दर में मुकद्दर के सिकंदर डूब जाते हैं। वाह 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 अलीजाद वाह वाह जो थे यार, वाह। मुकद्दर में मुकद्दर के सिकंदर डूब जाते हैं। वाह वाह जी जी। जुड़ा है जल से साहिल का जो रिश्ता खास होता है। वही कह जाए। जुड़ा है जल मन पानी। हाँ जुड़ा है जल से साहिल का जो रिश्ता खास होता है। वाह कहीं कश्ती अगर डूबे तो बंदर डूब जाते हैं। हाय 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 वाह 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 जी जी। क्या कहने। भूखे किसी भूखे की पलकों पे टपकते खारे पानी में वाह सभी गिरजा मसाजिद और मंदिर डूब जाते हैं। क्या कहने बहुत खूब। वाह 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 अलीजाद वाह। मतलब है कि तेरी बातों की मतलब से कई जाहिर भटकते हैं। हाँ वाह तेरी बातों की मतलब से कई जाहिर भटकते हैं। तेरे गुर्जों के जलवे में कलंदर डूब जाते हैं। बल्ले क्या कहने बल्ले वाह। सायाणे जो अली साहिब जे अखियुनि अहिड़ा जलवा ॾिठा आहिनि। हाणे असां इहे अखियूं तव्हांजो ॾिसण ईंदासीं छा करियूं। वाह वाह अली साहिब जानी वाह जो शहर खे हिकिड़ी इल्तिजा आहे। हुकुम कयो। पाण वारो यार जेको फोटोग्राफर बि आहे शाइर बि आहे सरफराज सखीअ खे असांजे तरफ़ां दिली दावत ॾिजे हिन फेस्टिवल में ज़रूरु अचे। तो अचे पियो अचे पियो फेस्टिवल जो हिसो आहे ॾाढो एक्साइटेड आहे। तव्हांखे ख़बर आहे माशाअल्लाह माशाअल्लाह। माना 2 ॾींहं अॻु में अचण जी कोशिशि कयां थो। 2 ॾींहं अॻु में पहुचा ऐं सभई ॾींहं गॾु तव्हां सां अॼुकल्ह तव्हांजे तवसुद सां ऐं मिठियूं ॻाल्हियुनि जे हिन तवसुद सां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सरफराज सखी लाड़काणे जो आहे नौजवान ऐं पंहिंजो सिंधी नौजवान आहे। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हुन हिकिड़ो फोटोग्राफी जी दुनिया में हिकिड़ो हुनजी ख़्वाहिश आहे त आउं फोटो अहिड़ो कढां जो ॾिसण सां लॻे त ही नज़्म आहे या ही कुझु शेर आहे। कमाल यानी उहो कोशिश कंदो आहे ऐं जेके वाकई कढिया आहिनि फोटू ऐं जेके उन रखिया आहिनि कमाल वॾा कुर्ब यार अली साहिब ईंदो न जी जी प्रोग्राम जो हवाले सां आइटम जो हवाले सां त असांजो ग्रुप आहे कराची में उर्दू इंटेलेक्चुअल सेमिनार जो हा हा बैच में डिस्मिल जो हवाले सां जी जी इनमें तमाम घणी मेंबरशिप आहे पाकिस्तान में पूरे पाकिस्तान में। उते में ही यूनिवर्सिटी स्केड्यूल जेको एफिलेट जेको अपलोड करे छॾियो आहे जी जी काफ़ी दोस्त मूंखे कॉल कयूं त असां हिन प्रोग्राम में ईंदासीं असांजे मेले में कंदासीं। मोस्ट वेलकम साईं मोस्ट वेलकम। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असां वटि हर तबके जा दोस्त अचनि पिया। पाण वटि वसफुल्ला ख़ान आहे, पाण वटि फहमीदा रियाज़ आहे, पाण वटि मोहम्मद हनीफ़ आहे ऐं मज़े जी ॻाल्हि त असां वटि उर्दू ऐं सिंधी मुशाइरो आहे 2 ॾींहं मुसलसल जंहिंमें रिफ़ाक़त हयात वारा इहे दोस्त जेके आहिनि उनखे ऑर्गेनाइज़ कनि पिया उर्दू वारे मुशाइरे खे ऐं सिंधी वारे में पंहिंजा नौजवान दोस्त आहिनि। ॾाढो सुठो अली साहिब तव्हां सां कचहरी कंदे मज़ो आयो। सो अली साहिब जो असांजो शाइर दोस्त ऐं तमामु सुठो। हाणे मुंहिंजे ख़्याल में त जीअं पाण ज़िक्र कयोसीं साइण आबदा परवीन जो बिल्कुलु ऐं संदन हिकु सदा आहे जेका कंहिं ज़माने में भगत कंवर राम आलापी हुई ऐं अॼु बि उहा सदा बहार आहे हिकिड़ी दुआ आहे। अच्छा उहा सदा ॿुधाइण चाहियमि पई पर हाणे मूंखे हींअर पंहिंजे वरी असिस्टेंट ॿुधायो आहे त उहो कलाम सां जेको मुंहिंजी दिलि खे पियो त ॿुधूं पाण कीअं रिझायां तोखे कीअं परचायां पर ही वरी ॿियो सूफ़ियाणो कलाम क्यों थियल आहे मन कुंत मौला फहाज़ा अली मौला हो बाबा थी वञे आबिदा परवीन
पढ़ते था थींदा आहिनि पंहिंजे किताबनि खां पंहिंजे लिटरेचर खां पढ़ते था थींदा आहिनि नेट जे ज़रिए उहे सभु कुझु मालूमात हासिल था कनि पर लिटरेचर फेस्टिवल वरी क़ौमुनि खे उजागर था कनि पंहिंजे तहज़ीब खां पंहिंजे किताबनि लाइ मोटाइनि था अदब खे तव्हां विझो आहिनि बिल्कुलु जीअं असांजे हिन सिंध लिटरेचर फेस्टिवल में ॻाल्हि कयो त असां वटि वॾे स्टॉल्स खे असां ख़ासि तवजो ॾेई उन्हनि उहे बि हिते लॻाया वञनि पिया इवन बुक लॉन्च था कराइनि मुख़्तलिफ़ बुक्स लॉन्च थींदा इहा बि वॾी हिकिड़ी सोर्स ऑफ इंस्पायरेशन थींदी नौजवाननि लाइ मंसूर साईं वाह वाह इहो जेको खयो वेठा आहियो इन मां असां अञा तव्हां खां ॿुधंदासीं जीअं असांखे ॾिसण वारा ख़बर पए त वाकई बख़्शण सही पियो चए त मंसूर हमज़ा असांजो भलो शाइर आहे जी ही गज़ल मां मकली ते वेठो हुउसि हिकिड़ी ॾाढी ख़ामोश जॻह ते मकली मकली तो उन ख़ामोश आहे उते आउं ख़ामोश वेठो ख़ामोश उते मूं पर हाणे ॻाल्हायो न वाह वाह ही गज़ल मूं उते लिखियो ऐं उहो तव्हांजे यादो पेश इर्शा साह में के सिक जा खड़कणा सिक्का रहिया वाह
साह में के सिक जा खड़कणा सिक्का रहा टीन जे हिन जिस्म सां पय लॻा वॼंदा रहा साह में के सिक जा खड़कणा सिक्का रहा टीन जे हिन जिस्म सां पय लॻा वॼंदा रहा रंज गम जी ताज़गी मुंद सां मटिजे नथी वाह 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 रंज गम जी ताज़गी मुंद सां मटिजे नथी झुड़ फुड़ जे बिना ई नेण ई वसंदा रहा रूह ते चोॾींहं जो अक्स बीठो हो अञा रूह ते चोॾींहं जो अक्स बीठो हो अञा ऐं अखियुनि में सोजरा ते विरहाईंदा रहा ही मिटीअ जो मुजस्मो सिज ते टुचकी डथो ही मिटीअ जो मुजस्मो सिज ते टुचकी डथो ॿिया बि कई वक़्त जा मक़बरा थींदा रहा ऐं केरु वेठो हो हुते हू परे क़ब्र न ॻिया केरु वेठो हो हुते हू परे क़ब्र न ॻिया जित पखी मकलीअ जा पर विछाईंदा रहा साह में के सिक जा खड़कणा सिक्का रहा टीन जे जिस्म सां पय लॻा वॼंदा रहा वाह मंसूर माशाल्लाह बाबा माशाल्लाह जबरदस्त जबरदस्त हाणे मां इहो दोस्तनि खे अॼु में ॿुधाए चुको आहियां त फेसबुक ते इहो जेको तव्हां स्केड्यूल जा कार्ड ॾाढा सुहिणा डिज़ाइन कया आहिनि ऐं जो नदीनी पर मूंखां हिकिड़े दोस्त पुछियो आहे त हिन फेस्टिवल लिटरेचर फेस्टिवल जो हीअ एॾा ख़ूबसूरत लोगो हुनजा एॾा वॾा कार्ड हुनजा यानी जेकी बि प्रमोशन असां कई आहे उन जे पोयां कंहिंजो हथ आहे सो असांजो ई नौजवान दोस्त आहे अज़ीज़ सुमरो बहितरीन ग्राफिक डिज़ाइनर आहे बहितरीन एडिटर आहे कंहिं ज़माने में असां गॾु के चैनल ते कम बि कयो आहे ऐं मुंहिंजो वीडियो एडिटर रहियो आहे ऐं वॾी महिनत आहे अज़ीज़ सुमरो जी ऐं महिरबानी अज़ीज़ तव्हां हींअर ॾिसो वेठा प्रोग्राम कुर्बतुनि जा असां सां सथ में शामिल आहियो उन खां अलावा असां वटि दुबई मां सारंग सिंधी ख़ासि तौर ते आयो आहे ऐं असांजो इहो दोस्त बि फोटोग्राफी जे हवाले सां हंधे बागे मशहूर आहे ॾाढो मशहूरु ऐं सारंग सिंधी जा कुर्ब आहिनि त पूरी टीम सां गॾु स्ट्रीट फोटोग्राफी कंदा आहिनि फेस्टिवल जी पर रज़ाकाराना इहा हुनखे शाबस आहे असां हालांकि हुनजे लाइ वॾो रखियोसीं पर चए न मां तव्हांखे भला नथो ॾेई सघां ॿियो कुझु त पंहिंजी क़ाबिलियत ऐं सलाहियत सां इहा वॾी ॻाल्हि आहे शाबस अथनि हुनखे ऐं असां सां गॾु आहिनि उन खां अलावा सकरनि में माणिक मला असांजो दोस्त आहे माणिक साईं कुर्ब तव्हांजा ऐं ॾाढो ज़बरदस्त पंहिंजो साईं मुनीर शाह ज़ाकरी जिन जी दरगाह ते 1 नवंबर ते जेको उर्स थिए पियो तमामु ज़ा जो उर्स आहे आउं शरीक थियो आहियां बिलख़ुसूस जेको ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र थींदो आहे न उहो कमाल आहे ऐं दुआनि में यादि रखिजो ऐं तव्हांजी इहा राय कराइती आहे त हिन सॼे फेस्टिवल में थियल गुफ़्तगू ऐं सेशन्स खे असां सहेड़ियूं इंशाअल्लाह ताला हुनखे असां ट्रांसक्राइब कंदासीं ऐं हुनजो अॻिते हली किताब बि शाया कंदासीं सो मुंतज़र रहंदासीं तव्हांजा ऐं ॿियो असांखे ही पंहिंजो पंद्रहें में डॉक्टर भगवान दास असांजो पुराणो ॾिसंदड़ आहे हुन वरी मिठियूं ॻाल्हियूं जे आहे हिन आस्थाने तां सॼे सिंध में त छा पर ॿिए परॾे में रहंदड़ सभिनी पंहिंजे हिंदू भाउरनि खे ॾियारीअ जूं वाधायूं चयूं आहिनि सो असां सॼे सत तरफ़ां सॼे भाउरनि खे दिलि जे गहराइनि सां ॾियारीअ जूं वाधायूं हुजनि ऐं हुन खां अलावा फ़कीर मोहम्मद इस्माइल महर असांजो प्रोग्राम ॾिसे पियो सॼे कुटुंब सां फ़कीर साईं वॾी महिरबानी तव्हांजी काज़ी अज़ीज़ुल्लाह के इंशा में सिंधियार मेमण असांजो नौजवान दोस्त आहे सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहे सुठो ॻाल्हि शामिल आहे इहो ॻोठ में आसिफ़ मामा जो आहे आसिफ़ हुन खां अलावा ज़िया अब्दू असांजो दोस्त सुठो पढ़ंदड़ आहे सुठो लिखंदड़ आहे ज़िया साईं वॾा कुर्ब तव्हांजा पप्पू कोटक असां सां गॾु आहे सिकंदर लाल जॉलॉजिस्ट उन तव्हांखे भलीकार चयो आहे पर रजब राम सागर जी मोहम्मद बलोच आहे जो शहर मोकिलियो आहे जेको नदीम लाल आहे
लेकिन तो सुनो, चाय का एहतराम क्या करो, ये मशरूबात की ॿुधाईंदो रहंदा वहीं मुंहिंजे दोस्त अली आकाश अक्सर एंड्स ऑफिस में वेंदा आहियूं त नदीम असांजी चांहि वाहिजी पीआरींदो आहे। ऐं मुस्तफा ज़मूर असांजो दोस्त आहे, उहो बि हुनजो सहकार आहे, उहो बि असांखे कॾहिं कॾहिं भली चांहि पीआरींदो। सो चवंदा आहिनि थोरा लाइन असां मुश्ताक पंहिंजो बदीन में कासिम ख़ास खेली, अबू बकर शाहानी, मोहम्मद अज़ीम कुनियो, मजीद महरानी लिखे थो त साईं प्रोग्राम ॾिसण लाइ निकितो आहियां, शहर खां अञा 3 किलोमीटर परे आहियां। मजीद महरानी तक़रीबन 2 कलाक अॻु में गालगन पहुची वियो हूंदो। वॾी महिरबानी मजीद तव्हां सां हातिम अली राहुल, वसीम थेबो, साहिल तव्हां ॿिन्ही खे भली कार चए थी, मनसूर हमजा नदीम वगण खे, जावेद बेज़दार असां सां गॾु आहे, प्रभु लाल पारवाणी, शाहनवाज रोंजो, नवाज़ अली अहमदानी, साईं गुल मोहम्मद सुमरो असांजो सीनियर ॾिसंदड़ आहे। साईं ज़रूर ॾिसबो बिकॉज़ यूर इंफॉर्मेटिव एंड ब्यूटीफुल प्रोग्राम। वॾी महिरबानी साईं तव्हांजी। राशिदेशर असां सां आहे, सरवान सोढो, डॉक्टर भगवान दास, अब्दुल वफ़ाक़ जूणे जो मिठी में, मंसूर हमज़ा मीराणी, नदीम वगण ऐं मिठियुनि ॻाल्हियुनि जे आस्थाने जा रूए रवां बख़्शण साईं हक़ मौजूद सिंध लिटरेचर फेस्टिवल में बाक़ी चंद ॾींहं आहिनि। सो जहिड़ी तरह अवां सभिनी साथियुनि असां जेको आहे करे फेस्टिवल खे स्टॉल ॾिनो आहे, हुन ते बख़्शण प्यारा अवां ऐं अली आकाश हीरो ॾियण। वॾी महिरबानी अब्दुल मिठीअ खां तव्हां मोहबत करे ईंदव। डॉक्टर खाटा जे निसार में आहियूं, दोस्त आहे गुलशाद लगारी, रोशन शेख, खालिद बोजार टिपरे में, सिकंदर ओठो गुलशन हबीब में, ज़ुल्फ़कार अली, मोहम्मद सुलेमान वसाण असांजे नौजवान दोस्त। तव्हां ॿिन्ही कार चए थी सिंध लिटरेचर फेस्टिवल खे यादगार इवेंट कोठियो थी, ज़रूर ज़रूर साईं यादगार नदीम सरवर पको इन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। हाणे का कॉल आहे जी, वाह वाह, असांजो शाइर दोस्त फयाज़ ॾाहिरी असां सां गॾु आहे। फयाज़ साईं ॾिसंदा आहियूं हक़ मौजूद भली कार चवनि था मिठियूं ॻाल्हियुनि जे आस्थाने ते जी। मालिक करम बाज पोइ भला हाणे कीअं आहिनि तयारियूं? बिस्मिल्लाह, वाह 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 वाह, जबरदस्त जी 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 जी, ॾाढो सुठो। तव्हांजे किताब जी रूनमाई बि रखियल आहे ऐं इहो सेशन बि यादगार रहंदो इंशाअल्लाह ताला। ऐं कीअं था महसूस करियो हिन हेॾे सुहिणे फेस्टिवल जे समूरे सिटाव खे जेको असां हींअर ई अनाउंस करे चुका आहियूं फेसबुक ते ऐं पेज ते जी? जी प्रोग्राम कराची फेस्टिवल, हैदराबाद फेस्टिवल, फेस्टिवल जी कराची में असांजो मैदान जे हवाले सां जेको गॾो थिए त तमामु अच्छा ऐं दिलि ॿुधाईंदड़ ॻाल्हि आहे, सोचे ई लॻे पियो जी पर इनजी खबर वधीक त इहो प्रोफेशनल दुनिया पर वेठो आहे। जी जब तव्हां हिकिड़ो इदारो आहे प्रोफेशनल दुनिया पर ते अरेंज कयो आहे सॼे मामले खे जी ऐं असांजे लाइ संतनि ते डोनेशन ते जी जी प्रोफेशनल दुनिया पर बिल्कुलु साईं, मार्केट बेस्ड आहे। कोशिशि कई अथऊं असां त हुनखे असां उन नमूने सां तरतीब ॾेई सघूं। हालांकि ॾाढियूं तकलीफ़ूं बि आयूं आहिनि ऐं असां त ख़ासि तौर ते इंडोमेंट फंड वारनि जा थोरा आहियूं जिन वॾो वॾो असां सां सहकार कयो आहे, कल्चर डिपार्टमेंट कयो आहे।
हूअं बज़ाहिर त फयाज़ साईं मुख़्तलिफ़ दोस्त अलाए छा पिया सम्झंदा वठनि त शायदि असांजो तमामु वॾो यानी ईअं सम्झो त को हिन में मालियाती तौर ते सबरा आहियूं पर ईअं न आहे थोरी थोरी कला आहे काफ़ी जेको आहे सो थोरो ॾुखियायूं आहिनि पर फ़रीब उस्ताद बुखारी खे बकोल त दुखंदे दुखंदे सर जी तीली ॻोल्हा ॿारे विझंदे फयाज़ साईं सां छो जो तमामु मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे शोबे सां ऐं ॿियो असांजो दोस्त बि आहे अमीर उहो ज़बरदस्त शाइर आहे असांखे हींअर ॾिसे वेठो पियो ॼण शोबो माना पुलिस सां तव्हांजो तालुक़ु आहे पर शाइर वारो सेवा वारो शाइर वारो जेको रंग आहे उहो ॾाढो वणंदो असांजो जाफ़र जानकार सुठो शाइर आहे उहो पुलिस सां वाबस्ता आहे जी जी ऐं पंहिंजो ॾाढो कमाल जो शाइर आहे जाफ़र जानू असांजो जेकबाद ज़िले जो आहे जी साईं जी ऐं खोड़ छोकिरा गारू वारे छोकिरो पंहिंजो पुलिस में आहे वैसे न असां वटि त एॾी ख्वाजा कालम लिखंदो आहे सुठो पढ़ंदड़ आहे ऐं सॼी सिंध जे पुलिस जो सरबराह आहे सो इहे न आहे ऐं हिकिड़ो शोबो आहे जंहिंमें तमामु सुठा राइटर्स अदीब हुन में थी गुज़रिया आहिनि अख्तर जावरी सिंध जो बहितरीन शॉर्ट स्टोरी राइटर DIG थी रिटायर थियो साईं रखियो मीराणी आहे खोड़ सारा नाला आहिनि साईं हिन में कुझु शक आहे साईं सुठा जी 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 जो ॿियो नंबर किताब आहे हुनजी ऐं हुन जो जेको नालो अचे पियो माशाला जी जी उहो पंहिंजो इंग्लैंड जो हिकिड़ो इदारो छपाए थो वाह वाह ऐं उहो प्रोफेशनल बुनियाद ते जॾहिं हुननि थीम शेयर कयो त हुन में कमीशन रखियूं जी हुन नालो ॾिनो त हिन ते असां एडिटिंग कंदासीं ऐं हुन एडिटिंग पिक्चर तव्हां भेजा ॾियूं त उहो असांखे मौजूदगी में थींदी जी सभु शर्त क़बूल आख़िर में हुननि 15% जो माना पंहिंजे इदारे जी रखी जी ऐं हुनजो नालो उते इंग्लैंड मां माना दफ़्तर मां ठाहिया धर्मशाला थींदो नालो जी जी ऐं पंहिंजो नोवेल कमाल वग़ैरह जो नालो हूंदो जान लेटर थी आहे हुनजो किताब जो सभु किताब सां गॾु ई रखियल जी ॾाढो सुठो जी ॾाढो सुठो अच्छा हाणे फयाज़ साईं छा था वंड करियो पंहिंजो जैसे आप प्रेस लेकर गबल करूं जैसे जी जी असां बहस में नज़ा जी 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 था वाह था अखियुनि जा कलंदर वाह 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 निमगतन था कलंदर खे वाह दिल जे सेवा बदिया याद दर वाह 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 निमगतन जा कलंदर खे जे सेवा बदिया याद दर खे वाह वाह सत्संग लगे कायनात बणिया कहकशां खे कायनात बणिया वाह सत्संग कायनात बणिया तो सजा के सीधा समंदर वाह 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 सत्संग कायनात बणिया तो सजा के सीधा समंदर के वाह रस संतन के नाम की बचाई खुदी जी रक्त संतन के नाम की मिटा वाह रक्त जल नांगियूं लटायूं खुदियूं तेर खोड़ अनाज जा संदर वाह 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 पेर खोड़नि वॾा कुर्ब थोरो टेलीफोन जी लाइन में हुयो खलल पर बहुत ही शइ तव्हांजी कुर्बत आहे वॾी महिरबानी वॾी महिरबानी सो नदीप साईं शाइरी ॿुधी ॿुधी भला तव्हांखे कुझु शेर यादि अची वियो आहे या न हा तव्हांखे वणंदो कहिड़ो शेर आहे असीं शासन जो हिकिड़ो शेर साईं सदाईं करी मथे करी मथे सिंध शिकार हिकु आलमगीर पैगाम आहे बिल्कुलु सही साईं हे मुंहिंजा साईं वाह सदाईं करी मथे सिंध सुकार वाह अवल वतन आहे न हक़ीक़त वाह पोइ सिट चाहे
साईं सदाई करीम ते सुका दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद वाह न दूंगा इहो आलमगीर पैगाम आहे न बिल्कुल सो हाणे हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं वक़्तु घटि आहे मुक़ाबिलो सख़्तु आहे मैसेज तमामु घणा पिया अचनि सदफ मेमण जो बि मैसेज अची वियो आहे ऐं वॾी महिरबानी तव्हां असांखे प्रोग्राम खे ॾिसो वेठा ऐं फ़कीर जमालदीन ऐं साथी अल्लाह जन्नत नसीब करे असांजे सागर ज़िले ॿोली सां संदन तालुक़ कमाल जो सूफ़ी गाए तमाम अजब इश्क अचण ॻाल्हि इश्क जी आहे ऐं वरी जे फ़कीर जमालदीन ऐं साथी उनखे आलापी त पोइ तुम मानो मगर हकीकत है इश्क इंसान की जरूरत है उसकी महफिल में बैठ कर देखो जिंदगी कितनी खूबसूरत है अजब इश्क अचण तेरे शेर बधण इहो नावागे नचण ॿियो छा इहो नावागे नचण ॿियो छा अजब इश्क अचण तेरे शेर बधण अजब इश्क अचण तेरे शेर बधण इहो नावागे नचण ॿियो आहे इहो नावागे नचण ॿियो छा पछण ॿियो छा इहो न आहे पछण अजब इश्क अचण तेरे शेर बधण शेर बधण इहो न आहे पछण ॿियो छा इहो न आहे पछण ॿियो छा
रची कयो सूरीअ ते फटे सोभ सची सोभ सची यो नाहे मिलण ॿियो छा यो नाहे मिलण ॿियो जब इश्क़ अचण तेरे शेर ॿधण शेर ॿधण इहो नाहे नचण ॿियो आहे इहो नाहे नचण ॿियो छा आहे छड़े हुन साथ कहने सब पढ़ाई लिखा करे हर बाप या तो दौर गुना जो हाथ कन हो बाप इश्क जे आपदा तो हर शाह गुलजार बस खबर सुनी मारे फिर त छॾाओ खतरा दाल खड़ी खबर सुनी मारे फिर त छॾाओ खतरा दाल खड़ी आयो इश्क़ आदम में मोहनी आयो आदम में हम हरियो नाहे बुलण ॿियो छा इहो नाहे बुलण जब इश्क़ अचण तेरे शेर ॿधण जब इश्क़ अचण तेरे